ये कहानी आ दोस्तीअ जी। हिकु दफ़ो हमेशा वांगुरु जाम सुठी सुबुह हुई। याने घड़ी घड़ी वे वे न कंदी कर न। तो मुंहिंजी ॻाल्हि जो न हाणे यकीन कर, असांखे न कुझु क्रिएटिव करणु खपे। घड़ी घड़ी हाँ करण सां माण्हू बोर थी विया आहिनि। बहु बहु कयूं बहु बहु पोइ त कुतनि जी मार्केट में अॻोपो वैल्यू डाउन थी वेंदी। कुतनि खे त हूअं ई माण्हुनि कुतो कयो आहे। तव्हां असांजी बेइज़ती कई आहे छो तव्हां सभु तोखे असां मां कंहिं बि चंबो शिके भाई एयर घर वेने। हल 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 हुननि जी हेॾी गहरी दोस्ती ॾिसी हर हिकु जानवर जंगल में ॾकंदो हुयो, लेकिन हिकु ॾींहुं जंगल में टाइगर आयो। हो हो हिननि सभिनी खे त मां अकेलो खाई सघंदो आहियां। हे सभु जाम यमी थियूं लॻनि। हुन टाइगर जी प्लानिंग हुई सभिनी गायुनि खे खाइण जी, लेकिन जेॾी महिल होॾे पहुतो सभु गायूं मिलजी करे हुनजो सामनो कयऊं। हेॾे नहीं तो कर सम्झी कंहिंखे न छॾींदुमि मां। हुन ॾींहुं त टाइगर ॾकी करे हली वियो, लेकिन ॿिए ॾींहुं सभु गायूं पाण में ई विरी पयूं। हुननि जो पाण में जाम झगड़ो थियो। अॼु खां पोइ मूंसां न ॻाल्हाईंदी कर। मां बि तोसां ॻाल्हाइण में इंट्रेस्टेड न आहियां सम्झी। मूंखे तुंहिंजी शिकिल बि न ॾिसणी आहे। तू भी कहिड़ो शाहिद कपूर लॻंदो आहे। सभु गायूं विड़ी करे पाण में अलॻि अलॻि थी वयूं, सभु अकेलियूं थी वयूं। हीअ ॻाल्हि टाइगर नोट कई। हाणे मां हिननि खे अकेलो पकड़ींदुमि ऐं खाई वेंदुमि। हाणे सिर्फ़ मुंहिंजो शिकार आहिनि। बसि पोइ छा हुयो, हुन टाइगर पाण में प्लान करे छॾियो। ऐं न हिकु हिकु करे सभिनी गायुनि खे अटैक करे मारे करे खाई छॾईं। मतलब समझव, एकता में ही शक्ति आ। पाण में हमेशा गॾिजी रहणु खपे। विढ़ण सां सिर्फ़ ॿिए जो फ़ाइदो थींदो, असांजो न।